हेलो सुल्तान, कीअं आहीं? तव्हां रुकिजी वियो साईं। ॿुधायो मूंखे कीअं यादि कयो? उहा कहिड़ी घड़ी आहे जंहिं महिल मां तोखे यादि न कंदी आहियां। तुंहिंजी तांग त मुंहिंजे मन में हूंदी आहे। कंहिं गूंगी ज़बान खे ॻाल्हाइण ते मजबूर छो था कयो? आउं त रस्ते ते किरियल अछो कागर आहियां। ईअं न चओ सुल्तान पाण खे। थी सघे थो त तूं कंहिंजी गिचीअ जो गह हुजी, ऐं ॿियो त सुल्तान, मुंहिंजी मंज़िल जो तोड़ बि तूं ई आहीं। इहा तव्हांजी नज़र आहे, पर हक़ीक़त इहा न आहे। थी सघे थो तव्हां ख्वाब कयो, ख्वाब साबिया कोन थींदा। मां खुलियल अखियुनि सां तोखे ॾिठो आहे सुल्तान, ऐं दिलि जी नज़रुनि सां। पर चवंदा आहिनि त दिलि जूं अखियूं कॾहिं कॾहिं दोध बि करे ॾींदियूं। आउं ॼाणा थो तव्हांखे मोहबत थी वई आहे साईं। हिकु मिंथ कयां? चओ सुल्तान, पर मिंथ न, हुजत करे चओ। जेकॾहिं इहो प्यार तव्हां सितारनि सां कयो त उहो अञा वधीक सुहिणो लॻंदो, छो त उन्हनि सितारनि में रोशनियुनि जा किरणा हूंदा। ईअं न चओ सुल्तान, मुंहिंजी रोशनी बि तूं ई आहीं ऐं मुंहिंजी सांझ बि तूं ई आहीं। मूंखे पाण सां न तोरे, मां कखावनि घरनि में रहंदो आहियां। राति जो वॾा साह खणी पोइ सुम्हंदो आहियां। जॾहिं सूरज शाखूं कढंदो आहे न, तॾहिं मां अखियूं खोलींदो आहियां, ऐं अखियूं खोले पंहिंजे ग़रीबाणे घर जे अङण खे ॾिसंदो आहियां। मुंहिंजे नीअ जो इहो मान न कर सुल्तान, जो कंहिंजा अरमान दफ़न थी वञनि। पर मुंहिंजी हयाती जा अरमान अण पूरा थिया आहिनि। सुल्तान, सुल्तान, हेलो सुल्तान। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।